नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे नओं देरो में खबर ॾींदा हलूं त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी फातिमा भुट्टो ओचितो नओं देरो पहुची वई, जिते हिन पंहिंजे ख़ानदानी मिल्कियतनि राइस मिल, आइस फैक्ट्री, भुट्टो फार्म ऐं प्लाट जो दौरो कयो। प्लाट ते मौजूद नओं देरो वासी फातिमा भुट्टो खे ईंदड़ ॾिसी जज़्बाती अंदाज़ में नारेबाज़ी शुरू करे ॾिनी ऐं नओं देरो अचण ते खेसि भलीकार कंदे मथस गुलनि जी वर्खा कई। इन मौके ते पीपी शहीद भुट्टो सिटी नओं देरो जे अॻवान अली अकबर मंगरो फातिमा भुट्टो खे गुलदस्तो पेश कयो ऐं प्लाट में पीपी शहीद भुट्टो जे ख़त्म कयल ऑफिस ॿीहर बहाल करे ॾियण जो मुतालबो कयो, जेको फातिमा भुट्टो पंहिंजे डायरी में नोट कयो। इन मौके ते नओं देरे वासिन रोशन इंसाफ़ फातिमा भुट्टो खे नयो देरो अचण ते भलीकार कयो ऐं चयो त भुट्टो ख़ानदान सां असां नओं देरो वासिन जो दिल जो रिश्तो आहे। अवां अची पंहिंजे माण्हुनि जो पाण मालिकी करियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।